कंबर रिपोर्ट न्याज़ हुसैन दुनिया जी रिपोर्ट मूजिब यूसी आबड़ी जे रहवासियुनि जो चेयरमैन कामरान गोरड़ ऐं वाइस चेयरमैन सिकंदर सांघा ख़िलाफ़ एहतजाज। यूसी आबड़ी में तरक़ियाती कम न थियण, फंडनि जे मुबैना बदउनवानी ऐं चेयरमैन जे मुबैना बेध्यानीअ ख़िलाफ़ यूसी आबड़ी जे रहवासियुनि पारां DC ऑफिस आॾो सख़्तु एहतजाज कयो वियो। एहतजाजी रैली जी अॻवानी जनरल काउंसलर अरबाब मुग़ैली ऐं असलम मीराणी कई, जंहिं में वॾी तादाद में इलाक़े वासियुनि शिरकत कई। एहतजाज कंदड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त यूसी में गुज़िरियल 3 सालनि खां हिकु बि तरक़ियाती कमु न थियो आहे। रोड रस्ता भॻल आहिनि। नेकाला लाइट समेत बुनियादी सहूलियतुनि जी सूरतहाल बदतरीन आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त यूसी चेयरमैन कामरान गोरड़ ऐं वाइस चेयरमैन सिकंदर सांघा फंड में मुबैना तौरु हेराफेरी कई आहे। फंडनि जे इस्तेमाल बाबति कंहिं बि काउंसलर खे आगाह न कयो वियो आहे। जनरल काउंसलर अरबाब मुग़ैरी ऐं असलम मीराणी चयो त असांखे यूसी जे इजलास में पिणु नथो सॾियो वञे, न ई फ़ैसिलनि में शरीक कयो थो वञे। इख़्तियारनि खे मख़सूस ग्रुप ताईं महदूद करे छॾियो आहे, जेको सरासर ग़ैर क़ानूनी अमल आहे। आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त फंडनि जी मुकमल जांच कराई वञे ऐं यूसी चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन ख़िलाफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी शुरू कई वञे। ॿिन्ही खे फ़ौरी तौर ते उहिदे तां मुअतल कयो वञे त जीअं इलाइक़े में तरक़ियाती कम बहाल थी सघनि।